नाजरीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवाया बिशारत सुमरो आवाया संझा सैयद अल्लाह से हेडलाइन सिर्फ वज़ीर आज़म इमरान खान से बिल गेट्स जो फ़ोन से राब्तो। इमरान खान बिल गेट्स के पोलियो के ख़ात्मे वारिन कोशिशुनि का आगाह किया। बिल गेट्स पारा पोलियो के ख़ात्मे लाए पाकिस्तान से सहकार जारी रखने की ख़ातिरी। इमरान खान जो चवणु है तो पाकिस्तान में पोलियो के केसिस में घटिताई आई है। पोलियो की मुकम्मल ख़ात्मे लाए कोशिशूं जारी रखंदासीं। लेजेंड अदाकार उमर शरीफ जो वर्ड तुर्की का कराची पहुंचायो वियो। मरहूम की जनाज़े नमाज़ मंझंदि जो 3 वॻे क्लिफ्टन में अदा कई वेंदी। जनाज़े नमाज़ मौलाना बशीर फारूकी पढ़ाईंदो। संदसि मर्द दरगाह अब्दुल्ला शाह गाज़ी जे अहदे में मिटी मां हवाले कयो वेंदो। दरिया खान मरी भरिसां ॻोठ फोटो ख़ासि किली वटि अप रेलवे ट्रैक ते रिमोट कंट्रोल ज़रिए थियल बम धमाके सबबि मुतासिर थियल रेलवे ट्रैक 5 कलाकनि खां पोइ बहाल थी वई। मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते बीठल रेलगाॾियूं मंज़िल ॾांहुं रवानियूं। पुलिस मूजिबि धमाके जी वधीक जांच हलंदड़ आहे। पाकिस्तान में कोरोना जे हाकारी केस जी शरह 2.5 सैकड़ो जे वेझो पहुची वई। कोरोना विघे वधीक 39 मरीज़ फौत। हयाती विञाईंदड़नि जो अंग 27,986 थी वियो। 24 कलाकनि दौरान 1212 नवां केस रिपोर्ट। वधीक 2,171 मरीज़ कोरोना मां सिहतयाब थी विया। फ़ाल केसिस जो अंग 44,828 थी वियो। सरहद भरिसां काज़ीवाह वटि मोटरवे ते ट्रालर ऐं कोच में टक्कर। औरत फोत थी वई। 15 ॼणा ज़ख़्मी। फोती औरत जी सुञाणप फ़ाखरा बीबी तौर थी। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। गौसपुर भरिसां गुड अलीबख्श ओगाई में 2 ॾींहं अॻु चाचे हथां मारिजल भाइटे जो क़त्ल केस दाख़िल। मक़तूल ज़मीर ओगाई जे चाचे जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। केस में 5 जवाबदार नामज़द। का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। ऐं कश्मीर में गुज़िरियल ॾींहुं मुड़ुस हथां कारा इल्ज़ाम हेठि घोटा ॾेई क़त्ल थी वियल औरत जे लाश जो पोस्टमार्टम न थी सघियो। मक़तूल औरत ज़ीनत जे वारसनि जो इंडस हाईवे ते एहतजाजी धरणो। This headline news is brought to you by नो कैडबरी डिलाइट सिर्फ 10 रुपयनि में। दिल खटो डिलाइट सा। मिलन फूड पेश करते हैं एक शानदार ऑफर, यानी हर बिरयानी पैक के साथ एक चम्मच बिल्कुल फ्री।